बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह सफ़ रुकू नंबर 1। जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जी पाकाई बयानु कंदो आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। ए ईमान वारो, जेकी न कंदा आहियो सो छो चवंदा आहियो? अल्लाह वटि उहा ॻाल्हि ॾाढी नापसंदि आहे जो उहा ॻाल्हि चओ या नथा करियो। बेशक अल्लाह उन्हनि खे दोस्त न रखंदो आहे। बेशक अल्लाह उन्हनि खे दोस्त रखंदो आहे जी संदसि वाट में अहिड़ी सफ़ ॿधी विढ़ंदा आहिनि जो ॼण के उहे हिकिड़ी सीहे पलटियल भित आहिनि। ऐं यादि कर जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम खे चयो, ए मुंहिंजी क़ौम, मूंखे छो इज़ाईंदा आहियो ऐं हालांकि अव्हीं ॼाणंदा आहियो त आउं अव्हां ॾांहुं अल्लाह जो मोकिलियल आहियां। पोइ जंहिं महिल ॾिघाई कयूं त अल्लाह संदनि दिलनि खे ॾिघो कयो। अल्लाह बदगार क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। ऐं उहो वक़्तु यादि कर जॾहिं ईसा पुट मरियम जे चयो त हे बनी इसराइलो, बेशक आउं अव्हां ॾांहुं अल्लाह जो मोकिलियल आहियां जेको तौरेत मुंहिंजे अॻियां आहे तंहिंजो सचो कंदड़ आहियां ऐं हिकु अहिड़े पैगंबर जी ख़ुशख़बरी ॾींदड़ आहियां जो मूंखां पोइ ईंदो, जंहिंजो नालो अहमद हूंदो। पोइ जंहिं महिल उहो चिटनि मौजज़नि सां वटि आयो चयऊं त हीउ पधिरो जादू आहे ऐं उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जंहिं अल्लाह ते कूड़ ॿधो। हालांकि उन्हनि खे इस्लाम ॾांहुं सॾियो वेंदो आहे ऐं अल्लाह ज़ालिमनि जी क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। उहे काफ़िर घुरंदा आहिनि त अल्लाह जे नूर खे पंहिंजे वातनि सां विसाइनि, हालांकि अल्लाह पंहिंजे नूर खे पूरे करण वारो आहे। तोड़ेक काफ़िर मुठिया पाइनि। अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे पैगंबर खे हिदायत ऐं सचे दीन सां मोकिलियो त उन खे सभिनी दीननि ते ग़ालिब करे। तोड़ेक मुशरिक बुछा पाइनि।